के थ्रू असांजो पानी विको पियो वञे, सिंध खे सुकायो पियो वञे, पर इंशाअल्लाह वॾंदासीं ऐं सिंधूअ जी छोलियुनि जा अहिड़ा आवाज़ थींदा जेके साज़ तौरु ॿुधंदासीं। ख़ुशि ऐं खुरम थी असां फतेह हासिल करे गीत ॻाईंदासीं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। मेहरबानी हाणे गुज़ारिश कंदुसि जय वाइजो भगवान सलीम साहब के केतिरा सां मूंखे ॾिठो। सलीम साहब के गुज़ारिश आहे पाण जय वाइजो सां मुखातिब थिए। रसूलिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्य वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़तल दून मालिही व इर्दिही फहुव शहीद सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबीयुल करीम। न तड़पने की इजाजत है न फरियाद की है, न तड़पने की इजाजत है न फरियाद की है, घुट घुट के मर जाऊं ये मर्जी मेरे सयाद की है। सिंध बचाओ, सिंधु दरिया बचाओ, तारीख का काबिल इज्जत एहतराम मुअज़्ज़ज़ मेहमानान गिरामी, जीता अजय को ही बेदारी मार्च मलीर प्रेस क्लब कराची का शुरू थींदे अज छठे तारीख़ी शहर में पहुतल है, जो मकसद हुआ है हिन वक्त सिंधु दरिया ते दाड़ो लगी रहियो आहे। सिंधु दरिया ते नवा केनाल ठाहिण जा मंसूबा ठाहिया विया आहिनि ऐं नवां डेम ठाहिण जा मंसूबा ठाहिया विया आहिनि। लेकिन आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दरिया सिंध ते डेम या नवां केनाल उन वक़्तु छेड़ा वेंदा आहिनि जेका हुकूमत इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां ईंदी आहे। उन वक़्तु दरिया सिंध ते डेम में नवनि किनारनि जी ॻाल्हि कई वेंदी आहे। हिन जे करे ज़रदारी साहिब ऐं वफ़ाक़ी काबीना इन्हनि मंज़ूरी ॾिनी आहे त दरिया सिंध ते नवां केनाल ठाहिया वञनि, नवां डेम ठाहिया वञनि। उनजो नालो सब्ज़ पाकिस्तान, ग्रीन पाकिस्तान हुयो आहे। लेकिन असां इस्टेब्लिशमेंट खे ऐं उन्हनि जे हवालनि खे, उन्हनि जे एजेंटनि दलालनि खे ॿुधाइण चाहियूं था जेसि ताईं जमीयत उलमा इस्लाम हिकु कारकुन ज़िंदा हूंदो, जेसि ताईं सिंधु दरिया बचायो ऐं सिंध बचायो तहरीक जो हिकु कारकुन ज़िंदा हूंदो, तेसि ताईं तव्हांखे सिंध दरिया ते डेम ठाहिण जी इजाज़त न ॾींदो और नओं केनाल ठाहिण जी इजाज़त न ॾींदो। जेकॾहिं जबर जे बुनियाद ते, जेकॾहिं ॾाड़े जे बुनियाद ते तव्हां ठाहींदा त इहे केनाल ऐं इहे डेम असां सिंधनि जे लाशनि ते ठही सघनि था, लेकिन कंहिं बि सूरत में तव्हांखे असीं इजाज़त न ॾींदासीं। सिंध गिदड़ न आहे ठाही जो सिंध जा गद्दार, सिंध जा एमपी, सिंध जा एमएलए गद्दार, सिंध जा वज़ीर गद्दार, सिंध जा सदर पाकिस्तान गद्दार बणजनि। लेकिन सिंध जो शऊर परिचय आहे, सिंध जो शऊर परिचय आहे। इंशाअल्लाह ताला असां मथे ते दखल ॿधी करे इन सिंध जी चपे चपे जी ऐं सिंध दरिया जे चपे चपे जी असीं हिफ़ाज़त कंदासीं। हिन जे करे असां इस्टेब्लिशमेंट खे असां इन इस्टेब्लिशमेंट जे चूंडियल नुमाइंदनि खे ॿुधाइण चाहियूं था जेकॾहिं पाकिस्तान बचाइण चाहियो था त सिंध खे ताक़तवर बनाइणो पवंदो, सिंध जे पाणी ते धारो बंदि करणो पवंदो, सिंध ते सुखाइण बंदि करणो पवंदो। ॿी सूरत में इंशाअल्लाह ताला इहा सिंध तव्हांजे लाइ तमू बणाए छॾींदासीं, अवामूं लूडू हराम करे छॾींदासीं। ॿियनि सूरत में डेम ऐं नवां केनाल ठाहे न ॾींदासीं।
आखिर में आप तमाम सिंध बचायो सिंधी मेरा बचाओ जे मोअज़्ज़िज़ मेहमाननि जो थोरा ई थोरा असां तय दिल सां उनखे खाली कया चऊं था राशिद महमूद सिमरे साहिबन वो भी अचणो हो लेकिन के मखसूस मीटिंग ने करे न अची सघियानि ऐं जंहिं तरह इस्लाम वग़ैरह खटे जे जनरल सेक्रेटरी हैसियत सां अॼु नुमाइंदगी थी कंदे ऐं हिन में पंहिंजो जेको आहे फर्ज़ निभाए रहियो आहे पंहिंजो फर्ज़ पूरो करे रहियो आहे आख़िर में इहा शइ थी करे पंहिंजी जाइ वठंदुसि फटिया खड़फेल चुकिया चढ़ चोचे लखन जो लतीफ थे कोई बड़ी भेल उठी रहा रेल बता बैठे